नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त थरकोल ब्लॉक 1 ते कमु कंदड़ साहू सिंध कंपनी ऐं ज़िले इंतज़ामिया थरकोल जे ख़िलाफ़ रहमा बिरादरी जी अॻुवाणी जाम हाउस डिप्लो में प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौक़े ते रहमा बिरादरी जे अॻुवाण अरबाब अब्दुल रहीम, अरबाब अयाज़ अहमद ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ वरियावाही रहमा में रहमा बिरादरी जी पोखियल सर्वे ज़मीननि खे असिस्टेंट कमिश्नर इस्लामकोट नवीद ऐं कंपनी जे अमलदारनि पारां पोखियल फसल खे ख़त्म करण ऐं धमकियूं ॾियण जी मज़म्मत करियूं था। इन्हनि चयो आहे त ज़मीन जे हवाले सां हाई कोर्ट में केस बि हलंदड़ आहे। इन हूंदे बि कंपनी अमलदार, असिस्टेंट कमिश्नर, पुलिस अटालियुनि सां चढ़ाई करे धमकियूं ॾिनियूं आहिनि। इन्हनि चयो त कंपनी वारा ज़िले इंतज़ामिया सां मिली भग करे ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो। हर वक़्तु ग़रीबनि खे तंग कंदा रहनि था। आला इख्तियारनि खां इन्हनि जे ख़िलाफ़ क़दम खणी ग़रीबनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।